अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़र नवाबशाह पुलिस पारां SUP ज़िले नवाबशाह जे सदर हाफ़िज़ ज़ैन भुट्टो खे जबरी खंभे गुम करण ख़िलाफ़ SUP तालगे काज़िम जे अॻवाननि हाफ़िज़ ज़ैन भुट्टो जे घर वारी न्याणियुनि समेत शहरियुनि पारां क़ौमी शाहराह खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हाफ़िज़ ज़ैन जे घर वारी बिल्किस ज़ैन, धीउ बख़्तावर ज़ैन, सोरठ ज़ैन, मोहसन राहू, ख़ादिम हुसैन उन्नड़, यास काके पोटरो ऐं ॿियनि चयो त हाफ़िज़ ज़ैन भुट्टो खे बिना जवाज़ संदसि घर मां ज़बरदस्ती खंभे गुम कयो वियो आहे। उन्हनि चयो त हाफ़िज़ ज़ैन भुट्टो को ॾोह कयो आहे त खेसि कोर्ट में पेश कयो वञे। मां डॉक्टर ज़ैन जी घरवारी आहियां। पुलिस अहिड़े अंदाज़ सां आई ॼण गुंडा ऐं दहशतगर्द असांजे घर में घिरी पिया। नंढड़ियुनि खे तशदुद जो निशानो बनाए असांजे हथनि मां मोबाइलूं खसे ऐं मुंहिंजे घरवारे खे दड़का ऐं तशदुद जो निशानो बनाए ॿाहिरि कढी कारे रुमाल में खंभियो खयो हलिया विया। पर ही केतिरा ज़ैन पंहिंजो अगवा कंदा। असां हज़ारे ज़ैन क़ुर्बान सिंधा करण लाइ तयारु आहियूं। जेकॾहिं ज़रूरत पई त ही मुंहिंजूं न्याणियूं आहिनि, मां उहे ॾियण लाइ बि तयारु आहियूं। असां पंहिंजा बच्चा क़ुर्बान करण लाइ तयारु आहियूं। मुंहिंजो नालो बख़्तावर आहे। जेको एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि 9 ॾींहंनि खां मुसलसिल असां रोडनि ते विया आहियूं। इहो मुंहिंजे बाबा डॉक्टर ज़ैन भुट्टो खे आज़ादु करण, मुंहिंजे बाबा जे डॉक्टर ज़ैन भुट्टो खे 9 ॾींहंनि खां वठी गुम कयो, खंभे गुम कयो वियो आहे। बाबा खे आज़ादु किथे न कयो वियो आहे। असांजो तव्हां खां मुतालबो इहो आहे त बाबा खे आज़ादु कयो वञे। बाबा जे अगरि को केस हुजे या को बाबा जो ॾोह हुजे त कोर्ट जे कटोरे में आणियो वञे। असां बाबा लाइ हर ॾोह ॾियण लाइ तयारु आहियूं, पर बाबा खे किथे त आज़ादु कयो वञे। मुझे बाबा के खंबी करवाना, मुझे बाबा के आज़ाद कयो। सिंधी यूनाइटेड पार्टी ज़िले नवाबशाह जे सदर डॉक्टर ज़ैन भुट्टो जेके 8 ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं खंभे खणी गुम करे छॾियो अथनि, जिन जो हिन टाइम ताईं को बि ॾस न पतो पइजी सघियो आहे। हीअ जेके पुलिस जेके डॉक्टर ज़ैन जे घर ते राति जो चढ़ाई करे उनखे गुम कयो आहे, सिर्फ़ु उन जे करे त 8 तारीख़ ते तहफ़ुज़ाइन पाकिस्तान जे तरफ़ां जेके स्ट्राइक रखी वई आहे सॼे पाकिस्तान जे अंदरि, उन प्रेशर ॾियण जे लाइ ऐं कारकुननि खे हिसाइण जे लाइ जेको डॉक्टर ज़ैन खे खणी अॼु 8 ॾींहं ऐं उनखे गुम करे छॾियो अथनि, उनजो को बि ॾस पतो अञा ताईं न पइजी सघियो आहे। सिंध जेको पीपल्स पार्टी ऐं उनजा जेके हुक्मरान आहिनि उहे सिर्फ़ु पंहिंजे करप्शन बचाइण जे लाइ करप्शन करण में पूरा आहिनि। सिंध जे जेको ज़मीनूं आहिनि, सिंध जा वसीला आहिनि, सिंध जा ॿेट आहिनि, सिंध जा दरिया, उन्हनि खाई खपाए छॾिया आहिनि ऐं सिंध खे ॾिसो त तव्हां हुननि पिनण ते मजबूर करे सघियो आहे। जेकॾहिं को क़ौमी कारकुन सिंध जो सञावंद आवाज़ जे लाइ रोडनि ते निकिरे थो त उनखे या खंभे खणी गुम कयो थो वञे या त उनजो चिचड़ियल लाश ॾिनो थो वञे। असां डॉक्टर ज़ैन जे जेको गुमशुदगीअ जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां IG नवाबशाह IG सिंध खे ऐं SSP नवाबशाह खे चिता था ॾियूं त फिलफोर डॉक्टर ज़ैन भुट्टो खे आज़ादु करे ज़ाहिर करे आज़ादु कयो वञे। आम जो बच्चो बेदर्द सां खयो अथनि, हिकिड़ो कढी खणी विया ऐं ॿियो सरमद मुंहिंजो उते फुत थी वियो। बसि हुन लाइ रंभो कयूं, हिन लाइ रंभो कयूं। छो हीअ कहिड़ी हुकूमत अलाह पैदा अलाह त कान कया, माण्हुनि ज़ुल्म कयो आहे। हा कहिड़ो ॾोह कयो जो बेवाहन जा बच्चा था गुम कनि, आहे दाद फरियाद कोन्हे हिन हुकूमतनि। जंहिं ॾींहं खां ज़िले सदर SUP डॉक्टर ज़ैन भुट्टो खे खंभे गुम कयो वियो आहे, असां रोडनि ते सरापा एहतिजाज आहियूं, पुरअमन रैलियूं पिया कढूं। असांजो मुतालबो इहो आहे त जॾहिं असां जमहूरी पार्टीअ में कमु पिया कयूं त उन माण्हूअ खे तव्हां ईअं खयों छो आहे, ऐं जे खयों आहे त फिलफोर कोर्ट जे कटहरे में आंदो वञे। जे हुनजो को ॾोह आहे या हुन का अहिड़ी एक्टिविटी कई आहे त उते हुनखे आंदो वञे, बाज़ियाब कयो वञे, असांखे ॾेखारियो वञे त आया हू हिन वक़्तु ज़िंदह आहे या। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।